अस्सलामुअलैकुम दोस्तों की आयो उम्मीद है सब ठीक होंदा। दोस्तों तवा सानो चैनल आयाद अहमद ऑफिशियल दिसी रहा आयो ऐं ताके दसींदा हलूं ताडियो के वीडियो में ताके दसन वारो आया दर्दन जो देश ड्रामो जी जगह ते रिफ्लेक्स करे बियो एक ड्रामो जो है केटीएन ते दिनो वियो है ऐं हुन ड्रामे जो रात प्रोमो भी रिलीज केटीएन ते कयो वियो है। जी हां दोस्तों ये वडी एक अपडेट है आवाज गुल ओडाने जो एक नऊ ड्रामो जो दर्दन जी देश ते रिफ्लेक्स कयो वियो है। फिलहाल ये ड्रामो तमाम जल्द केटीएन ते ताके दिसन लाइ मिलंदो ऐं तमाम जल्द ता इन ड्रामे के दिसंदा केटीएन ते। दोस्तों अगर तवा सने न यूट्यूब चैनल आयाद अहमद ऑफिशियल ते पहिरियों दफ़ो आयो तो मेहरबानी करे सने चैनल के सब्सक्राइब लाइक कमेंट जरूर कंदा ऐं कमेंट में बुधाइंदा त अन्या असां छाते वीडियो ठायो ऐं तवा छाते वीडियो दिसण चाहो ता। वडी मेहरबानी वीडियो दिसण लाइ।